मटियारी जिले में चूंड मुहिम तेज थी वई। जीडीए उम्मीदवार पीएस 57 सैयद हाजी जलाल शाह जामोट ऐं नवाज़ लीग उम्मीदवार एन 216 मटियारी बशीर अहमद मेमण ऐं ॿियनि जो खंडू शहर वेझो ॻोठ मोहम्मद सिद्दीक फानाणी खोसो में रईस मोहम्मद सिद्दीक फानाणी खोसो, अता हुसैन फानाणी खोसो, अली मोहम्मद फानाणी खोसो, मीर चाकर फानाणी खोसो ऐं ॿियनि पारां थियल मेड़ाके में शिरकत करण दौरान जमायत उलमा इस्लाम ऐं खोसा बिरादरी समेत ॿियनि बिरादरनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। जलसे में जमायत उलमा इस्लाम के अगवान सलीम सिंधी समेत जमायत उलमा इस्लाम के कारकुननि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे के खिताब कंदे सैयद हाजी जलाल शाह जामोट बशीर अहमद मेमण सलीम सिंधी ऐं ॿियनि जो चवणु हो त असांखे अवाम दिलनि में जायूं ॾेई रहियो आहे। इंशाअल्लाह 8 फरवरी ते पूरी सिंध समेत मटियारी में वरी अक्सरे सां कामयाबी माणींदासीं, जॾहिं त खंडू स्टॉप ते पिण सैयद जलाल शाह जामोट ऐं बशीर अहमद मेमण के काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ व्हाट्सएप नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।